सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 8 सबक 3 तवानाई जो मुख़्तलिफ़ क़िस्मनि में मटिजणु कन्वर्जन ऑफ फॉर्म्स ऑफ एनर्जी। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हाणे असांखे तवानाई जे बारे में काफ़ी कुझु ख़बर पइजी वई आहे। असांखे इहा ख़बर आहे त इहा छा आहे, असांखे इहा बि ख़बर आहे त हुनजा घणेई क़िस्म हूंदा आहिनि। अचो त हाणे ॾिसूं त तवानाई आख़िर कमु कीअं थी करे ऐं हिकिड़े क़िस्म मां ॿिए क़िस्म में कीअं थी मटिजे कमु करण लाइ। ॿारो असांखे हाणे ख़बर आहे त कमु करण जी सलाहियत खे तवानाई चइबो आहे, यानी दी एबिलिटी टू डू वर्क इज़ कॉल्ड एनर्जी। ऐं हर उहा शइ जेका को कमु कंदी आहे उनखे तवानाई जी ज़रूरत पवंदी आहे, यानी हर कम लाइ तवानाई जी ज़रूरत पवंदी आहे। ऐं असां ॾिठो त तवानाई जा घणेई क़िस्म हूंदा आहिनि, जीअं मैकेनिकी, आवाज़ वारी तवानाई, कीमियाई, इलेक्ट्रिकल, रोशनी वारी, गर्मीअ वारी ऐं न्यूक्लियाई वग़ैरह वग़ैरह। भला अचो त ॾिसूं त आख़िर इहा तवानाई कमु करे कीअं थी, छो त कम लाइ तवानाई खपंदी आहे ऐं तवानाई कमु कंदी आहे। ॾिसूं त आख़िर तवानाई कमु कीअं थी करे। मिसाल तौर असां हिकिड़ो बल्ब था खणूं जेको असांखे रोशनी ॾींदो आहे। बल्ब जेको आहे हिन महिल स्विच असांजो ऑफ लॻो पियो आहे, जे करे बल्ब में बिजली कोन पई थी अचे, पर हिननि तारुनि में बिजली वारी तवानाई मौजूदु आहे। पर छो त बटण ऑफ आहे हुनजे करे उहा बल्ब ताईं कोन थी पहुचे ऐं बल्ब जेको आहे उहो कमु कोन पियो थो करे। पोइ जीअं असां हिन बटण खे ऑन कंदासीं त छा, जीअं असां बटण ऑन कंदासीं त बिजली वारी तवानाई हिननि तारुनि मां हिन बल्ब ताईं पहुचंदी ऐं उहो बल्ब ॿरी वेंदो। बल्ब ॿरण सां छा थींदो, जो हीअ बिजली वारी तवानाई असांखे रोशनी ॾींदी ऐं रोशनीअ वारी बि तवानाई हूंदी आहे। सो असां ॾिठो त बल्ब में वञी बिजली वारी तवानाई रोशनी वारी तवानाई में तब्दील थी वई। पर उन खां अलावा तव्हां कॾहिं बल्ब खे हथ हणी ॾिठो आहे? हा, बिल्कुलु गरम हूंदो आहे, हाणे हथ कोन थो हणी सघिजे। उनजो मतिलबु त गर्मी वारी तवानाई बि पैदा थिए थी। सो छा थो थिए, जो बिजली वारी तवानाई कम जे दौरान रोशनी वारी तवानाई में मटिजे थी ऐं गर्मी वारी तवानाई में मटिजे थी। यानी छा थियो, जो बिजली वारी तवानाई मां रोशनी बि निकिती ऐं गर्मी वारी तवानाई बि निकिती, यानी बिजली ॿिनि क़िस्मनि जे तवानाईअ में मटिजी वई। तवानाई हिक क़िस्म मां ॿिए क़िस्म में मटिजंदी आहे, इन मां असांखे इहा ख़बर पई। यानी the energy is converted from one form to another form या forms। हिकिड़े ॿिए मिसाल जे तौर ते ॾिसूं त बाहि ते पाणी कीअं थो गरम थिए। तो असां बाहि ते, पोइ चाहे उहा कोयलनि जी हुजे या चाहे टांडनि जी हुजे या चाहे काठियुनि जी हुजे या गैस जी हुजे या घासलेट जी हुजे, तो उन बाहि ते असां हिकिड़े देगिड़े में पाणी भरे रखंदा आहियूं। उन खां पोइ छा थींदो आहे, गैस जे ॿरण सां या कुझु ॿियो ॿरण सां बाहि में गर्मी जी तवानाई हूंदी आहे। जॾहिं का बि शइ ॿरे थी, ॿारण को ॿरे थो, त हुन में गर्मी वारी तवानाई हूंदी आहे। पोइ बाहि मां उहा तवानाई थांव में थी पहुचे, यानी देगिड़ो थो गरम थिए। पोइ जॾहिं देगिड़ो गरम थो थिए, उहो उन मां जेका तवानाई आहे उहा वरी पाणीअ खे थी मिले। सो अहिड़ी तरह तवानाई जी तरसील थी थिए, यानी बाहि जी तवानाई देगिड़े में थी वञे, देगिड़े मां वरी पाणीअ में थी वञे, आख़िर में पाणी में थी वञे पहुचे। इनखे असां तवानाई जी तरसील चवंदा आहियूं। हिन सूरत में असां ॾिठो त कीअं सिज जी रोशनी ज़मीन ताईं पहुचंदी आहे ग्रीन हाउस गैसेस जी मदद सां। पहिरीं जेको आहे ख़ला मां ईंदी आहे, उन खां पोइ ग्रीन हाउस गैसेस मां आहे, उन खां पोइ उहा धरतीअ खे बि गरम कंदी आहे ऐं असांखे बि गरम कंदी आहे। इहा जेका आहे उहा गरमाइश जी तरसील आहे। लाउड स्पीकरनि मां कीअं आवाज़ ईंदो आहे, असांजे कननि ताईं पहुचंदो आहे, इहा आवाज़ जी तवानाई जी तरसील आहे लाउड स्पीकर सां। अहिड़ी तरह बिजली बि जनरेशन हाउस मां या पावर हाउस मां तारुनि जे मार्फत असांजे घरनि ताईं, कारखाननि ताईं, दुकाननि ताईं पहुचंदी आहे। इहा बिजलीअ जी तरसील आहे, तवानाई जी तरसील आहे। मतिलबु त असां चई सघूं था त तवानाई हिक मादे मां ॿिए मादे में मुंतकिल थींदी आहे, यानी तरसील थी सघे थी। Energy is transmitted from one matter to another matter। इहा तवानाई जी तरसील या ट्रांसमिशन ऑफ एनर्जी आहे। असां सोलर बिजली जे बारे में त पढ़ियो हूंदो, ऐं असां पोइ हिकिड़े सबक में इन जे बारे में कुझु ॻाल्हायो हो। असांखे ख़बर आहे त सिज जी रोशनी सोलर सेल जी मदद सां बिजलीअ में कन्वर्ट थींदी आहे, तब्दील थींदी आहे।
उन खां पोइ उहा बिजली तारुनि जे वसीले असांजे घर वटि पहुचंदी आहे ऐं असां उनखे मुख़्तलिफ़ कमनि में इस्तेमालु कंदा आहियूं। सो छा थींदो आहे जो तवानाई हिन में मटिजे बि थी, यानी गर्मी वारी या सिज जी रोशनी वारी तवानाई जेका आहे उहा बिजली वारी तवानाईअ में मटिजे थी। सिज जी रोशनीअ मां बिजली तवानाई जी मटिजण, उन खां पोइ तवानाई तरसील थी थिए पावर हाउस मां असांजे घर ताईं। हिन में तवानाई जो मटिजण बि थिए थो ऐं तरसील बि थिए थी। जीअं न फोन तव्हांखे ख़बर आहे त फोन में छा थींदो आहे जो असां जेको आहे हिकिड़े पासे ॻाल्हाईंदा आहियूं ऐं ॿिए पासे को माण्हू ॿुधंदो आहे। इन में जेको आहे आवाज़ जी तवानाई असांजी फोन में वेंदी आहे ऐं उहा फोन में अंदरि मक़नातीसी तवानाई में तब्दील थींदी आहे। उन खां पोइ उन मक़नातीसी तवानाई मां बरक़ी तवानाई में तब्दील थींदी आहे ऐं बरक़ी यानी इलेक्ट्रिसिटी। उहे तारुनि मां उहा बिजली जेका तमामु घटि वोल्ट जी हूंदी आहे रिसीवर ताईं पहुचंदी आहे। रिसीवर में वरी उहा जेको आहे मक़नातीसी तवानाई में मटिजंदी आहे ऐं मक़नातीसी तवानाई मां उहा वरी आवाज़ जी तवानाई में मटिजी असांजे कननि ताईं पहुचंदी आहे। जेकॾहिं असां सेल फोन जो या मोबाइल फोन जो ॾिसूं त उन में बरक़ी तवानाई कोन ठहंदी आहे ऐं मक़नातीसी तवानाई मां सिधो सिधो बरक़ी मक़नातीसी तवानाई ठहंदी आहे, यानी इलेक्ट्रोमैग्नेटिक एनर्जी ठहंदी आहे जेका हवा जे मार्फत हिकिड़े जाइ खां ॿी जाइ ताईं पहुचंदी आहे, यानी ॻाल्हाइण वारे खां रिसीवर ताईं पहुचंदी आहे। ॿारो असां हाणे हाणे ॾिठो त बल्ब कीअं कमु कंदो आहे ऐं कीअं बिजलीअ जी तवानाई रोशनी जी तवानाई में ऐं गर्मी जी तवानाई में तब्दील थींदी आहे। पर तव्हांजो छा ख़्यालु आहे त केतिरी बिजली रोशनी लाइ वेंदी आहे ऐं केतिरी बिजली गर्मी लाइ वेंदी आहे? कोन्हे अंदाज़ो? अचो ॾिसूं। जेकॾहिं असां आम बल्ब ॾिसंदासीं त आम बल्ब में जेकॾहिं असां 100 जूल बिजली इस्तेमालु कंदासीं त हुन मां फ़क़ति 10 जूल जेका आहे उहा रोशनीअ लाइ इस्तेमालु थींदा। बाक़ी 90 जूल जेके आहिनि उहे गर्मीअ लाइ इस्तेमालु थींदा, यानी उहे उन गैर ज़रूरी शइ लाइ इस्तेमालु थींदा जेका असांखे न खपे। असांखे त रोशनी खपे, उन लाइ बल्ब ॿारींदा आहियूं, यानी ही गैर ज़रूरी कम में इस्तेमालु थींदी बिजली। पर ॿिए तरफ़ जेकॾहिं असां एनर्जी सेवर बल्ब ॾिसूं त एनर्जी सेवर बल्ब में साॻा 100 जूल बिजली जॾहिं इस्तेमालु कंदासीं तक़रीबन 75 जूल रोशनी लाइ इस्तेमालु थींदा ऐं रुॻो 25 जूल उन बल्ब खे गरम करण लाइ इस्तेमालु थींदा। उन जे करे जेको एनर्जी सेवर बल्ब हूंदो आहे उहो घणो गरम कोन थींदो आहे, उनखे असां आराम सां हथु लॻाए सघंदा आहियूं। पर हाणे त जेके डायोड वारा बल्ब आहिनि उनमें त अञा बि गर्मी घटि थींदी आहे। अहिड़ी तरह असां ॾिठो त बिजली जी तवानाई कीअं रोशनी जी तवानाई में ऐं गर्मी जी तवानाई में तब्दील थिए थी। अचो त हिकिड़ो ॿियो मिसाल सां पखे जो वठूं। जॾहिं असां पखो हलाईंदा आहियूं त असां उनखे बिजली ॾींदा आहियूं। बिजली ऑन कंदासीं त पखो हलंदो, उन खां पोइ उनजा पर घुमनि फिरंदा, यानी मुतहरिक तवानाई जेका आहे उहा पैदा थींदी, छो त पर फिरंदा आहिनि, तेज़ीअ सां फिरंदा आहिनि, उनजे करे हवा लॻंदी आहे। सो उहा मुतहरिक तवानाई असांखे मिलंदी आहे। पर पखो आवाज़ बि त कंदो आहे, सो मतिलबु त असां वटि कुझु जेको आहे साउंड एनर्जी पैदा थिए थी। पर पुठियां जेकॾहिं हथु लॻायोसीं पखे खे त उहो गरम बि त हूंदो आहे न, हिन मतिलबु त गर्मी पैदा थी थिए, यानी थर्मल एनर्जी पैदा थी थिए। मतिलबु त असां जेका इलेक्ट्रिकल एनर्जी ॾियूं था पखे खे उन मां कुझु त मुतहरिक तवानाई में थी लॻे, बाक़ी जेको आहे उहो आवाज़ में ऐं गर्मीअ में जेको आहे इस्तेमालु थी वञे, जिन जी असांखे ज़रूरत कोन्हे। सो कुल बिजली जेका आहे उहा लॻे थी हिननि टिन्ही तवानायुनि जे जोड़ जे मुताबिक़, यानी मुतहरिक तवानाई में केतिरी लॻी, आवाज़ में केतिरी तवानाई हासिल थी ऐं गर्मीअ में केतिरी तवानाई हासिल थी। इहे त हूं जेके बिजलीअ जूं शयूं असां वठूं। भला जेके बिजलीअ जी शइ न आहे, ईअं साज़ वॼण में असां ॾिसूं त कीअं तवानाई थी इस्तेमालु थिए। सो साज़ वॼण में छा थो थिए जो जॾहिं असां खाधो खाऊं था त उहा केमिकल एनर्जी आहे, उन खां पोइ उहा केमिकल एनर्जी असांजे काइनेटिक एनर्जीअ में असांजे जिस्म में तब्दील थी थिए, छो त असां आङुरियूं हलायूं था, आङुरियुनि सां हलाईंदा आहियूं न। सो जॾहिं आङुरियूं असां हलाईंदासीं त उहा केमिकल एनर्जी काइनेटिक एनर्जीअ में तब्दील थींदी, पर हल्की हल्की गर्मी जेका आहे हुन मां निकिरंदी, छो त असां कुझु महिनत कंदासीं त गर्मी त ज़रूरु निकिरंदी आहे। उन खां पोइ उहा जेका काइनेटिक एनर्जी यानी मुतहरिक तवानाई आङुरियुनि वारी आहे उहा मुंतक़िल थींदी आहे जेके तारूं आहिनि गिटार जूं उन्हनि जे तारुनि में जेको आहे मुतहरिक तवानाई मुंतक़िल थींदी आहे। तारुनि खे असां लोॾाईंदा आहियूं, उन्हनि खे
मुतहरिक कंदा आहियूं। उन में बि जेको आहे कुझु गर्मी निकिरंदी आहे जेका तमामु हल्की हूंदी आहे पर निकिरंदी ज़रूरु आहे, ऐं उहा गर्मीअ में बि जेको आहे कुझु तवानाई इस्तेमालु थींदी आहे। ऐं बाक़ी जेका बचियल तवानाई आहे उहा इस्तेमालु थींदी आहे आवाज़ पैदा करण लाइ, जेको आवाज़ सां ॿुधंदा आहियूं। यानी साज़ वॼाइण में कीमियाई तवानाई मुतहरिक तवानाई में तब्दील थी थिए आङुरियुनि में, उन खां पोइ आङुरियुनि मां उहा मुतहरिक तवानाई जेका आहे काइनेटिक एनर्जी उहा स्ट्रिंग्स में या तारुनि में थी वञे, उन खां पोइ उहा आवाज़ में थी वञे, ऐं हर लेवल ते यानी हर स्टेज ते गर्मी निकिरे थी। असां छा ॾिठो त असां टिनी मिसालुनि में असां ॾिठो त कुल जेका असां तवानाई ॾियूं था उन मां कुझु तवानाई त असां जेको असल कमु चाहियूं था उन में थी लॻे, पर कुझु तवानाई जेका आहे उहा उन्हनि कमनि में बि लॻे थी जिन जी असांखे ज़रूरत न आहे। असां जेकॾहिं मुख़्तसिर तौर ते चऊं त असां छा ॾिठो, हाणे असां ॾिठो त तवानाई हिक क़िस्म मां ॿिए क़िस्म में मटिजी सघे थी। तवानाई हिक मादे मां ॿिए मादे में मुंतकिल थी सघे थी, यानी कन्वर्जन थी सघे थी, ट्रांसमिशन थी सघे थी। मटिजण ऐं मुंतकिली जे वक़्तु कुझु हिसो गैर ज़रूरी क़िस्म जे में तब्दील थिए थो। यानी जॾहिं असां तवानाई खे हिकिड़े जाइ तां ॿी जाइ ते मुंतकिल था कयूं या हिकिड़ी क़िस्म मां ॿिए क़िस्म में मटायूं था त कुझु हिसो गैर ज़रूरी क़िस्मनि में तब्दील थो थिए जिन कमनि जी असांखे ज़रूरत न आहे। गैर ज़रूरी मटियल क़िस्म कमु नथा अचनि ऐं बेकार थी था वञनि ऐं उहे माहौल में मुंतकिल थी था वञनि। जीअं पखीअ मां निकितल आवाज़ माहौल में हलियो वियो, गर्मी माहौल में हली वई, बल्ब मां निकितल गर्मी माहौल में हली वई। ऐं इहो बि असां ॾिठो त कंहिं कम में लॻायल तवानाई कमु आयल ऐं बेकार तवानाई जे गॾियल मक़दार जे बराबरि हूंदी आहे। यानी जेका बेकार थी वई ऐं जेका कमु आई उन्हनि जो जेकॾहिं कुल बि कयो टोटल कयो त उहा तवानाई हूंदी जेका असां उन कम में लॻाई हूंदी। उनजे करे असां चई सघूं था त तवानाईअ खे न पैदा करे सघिजे थो ऐं न वरी उन खे ख़तमु करे सघिजे थो, पर उनखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि या सूरतुनि में बदिलाए सघिजे थो। Energy can neither be created nor it can be destroyed. It can be converted from one form to another. पर ही जेको आहे ही कानून आहे, इन कानून खे असां चवंदा आहियूं लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी, यानी तवानाई जे हिफ़ाज़त वारो कानून। मां तव्हांखे इहो मशवरो ॾींदुसि त हिन कानून खे तव्हां रटे छॾियो। मां रटे जे हक़ में न आहियां, पर कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके रटणु तमामु ज़रूरी आहिनि, सो हिन खे रटे छॾियो। Energy can neither be created nor it can be destroyed. It can be converted from one form to another. तवानाई खे न पैदा करे सघिजे थो ऐं न वरी उन खे ख़तमु करे सघिजे थो, उनखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि या सूरतुनि में बदिलाए सघिजे थो। तवानाई खे न पैदा करे सघिजे थो ऐं न वरी उन खे ख़तमु करे सघिजे थो, पर उनखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि या सूरतुनि में बदिलाए सघिजे थो। Energy can neither be created nor it can be destroyed. It can be converted from one form to another. ॿारो तव्हां हिन तस्वीर खे कॾहिं ॾिठो आहे? तव्हां सुञाणे सघो था त ही केरु आहे? ही आहे अल्बर्ट आइंस्टाइन, हिकिड़ो अज़ीम साइंसदान। हा, तव्हां ॿुधो हूंदो नालो। ऐं इहो असां चवंदा आहियूं त जॾहिं को ॿारु तमामु होशियारु हूंदो आहे न त हुनखे चवंदा आहिनि त जहिड़ो आइंस्टाइन। बिल्कुलु इहो आइंस्टाइन आहे। हिन साइंसदान असांखे ॿुधायो ऐं साबित करे ॾेखारियो त कुझु इंतिहाई ख़ासि हालतुनि में मादो तवानाई में तब्दील थी सघे थो ऐं तवानाई मादे में। सो जेको मादो तवानाई में हुन तब्दील कयो त उहा तमामु घणी तवानाई, हिकु तमामु थोरे मादे मां तमामु घणी तवानाई निकिती। उन तवानाई खे असां एटमिक एनर्जी या न्यूक्लियर एनर्जी चवंदा आहियूं। ही साइंसदान एटम बम जो मौजूदु हो ऐं एटम बम जेको आहे उन में एटमी तवानाई इस्तेमालु थींदी आहे। सो हाणे असांखे ख़बर आहे त तवानाई जे तब्दीली मादे में ऐं मादे जी तवानाई तब्दीली में थी सघे थी, पर हाल फ़िलहाल हिन लेवल ते उहो तव्हांजे सम्झ खां ॿाहिरि हूंदो। उनजे करे तव्हां जेको आहे लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी, यानी एनर्जी कैन नाइदर बी destroyed not it can be created, it can be converted from one form to another, उनखे यादि कयो ऐं उन ते रटो लॻायो। ॿारो, इन ते असां पंहिंजो अॼोको सबक़ु ख़तमु था कयूं।
वेंदे वेंदे तव्हांखे हिकिड़ो दफ़ो इहो वरी चई वेंदुसि त तवानाई जे हिफ़ाज़त वारो कानून चङी तरह यादि रखिजो, उनखे रटे छॾिजो ऐं तवानाई जो मादे में तब्दील थियणु ऐं मादे जो तवानाई में तब्दील थियणु जेको आइंस्टाइन ॿुधायो उनजे बारे में ॼाण त रखिजो, पर उनखे पको ऐं हर वक़्तु न दोहिराइजो, छो त काफ़ी माण्हू उनखे अञा न सम्झी सघिया आहिनि। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।